अंदाज़ो लगायो मां त हिकिड़ी औरत आहे न, अल्लाह ताला उन औरत जे अॻियां पूरे जे पूरे इंसान खे मजबूर करे छॾियो त तुंहिंजी मां आहे। पंहिंजे करे ॾिसो केॾा केॾा देख मुड़ुस मां जे अॻियां मजबूर हूंदा, छो परेशान हूंदा आहिनि। मां कुझु चई न वञे, कुझु धक न हणी विझे, मारे न विझे, कुझु चवे न, छाजे करे? अल्लाह उनजी अज़मत अहिड़ी बयानु कई आहे। अल्लाह सम्झे इंसान जे मथां जेको उनजो पुटु आहे उनजे मथां हाकिम सॼो मां खे करे छॾियो आहे त पुटु मां जे हुकुम खां सवाइ थिड़ी नथो सघे। इहो कंहिंजो शान थियो, औरत जो या मर्द जो? इहो मक़ाम अल्लाह ताला औरत जो बयानु कयो आहे त जेकॾहिं मां जी सूरत में औरत हुजे तुंहिंजो मक़ाम छा आहे। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका इल्मन नाफिअन व रिज़्क़न तय्यिबन व अमलन मुतकब्बला। तमाम क़िस्म जो तारीफ़ूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात खे जुगायूं, जेको हिन पूरी काइनात जो ख़ालिक मालिक ऐं राज़िक़ आहे। उन खां बाद दुरूद ऐं सलाम हुजनि ख़ातमुन नबिय्यीन सय्यदुल मुरसलीन हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ात अक़दस। अज़ीज़ान गिरामी, वाजिबुल एहतराम, काबिल इज़्ज़त साथियों, कुछ ॾींहं पहिरीं असांजे मुल्क पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ो नंढड़ो वाक़ियो थियो हो। हिकिड़ी नज़र सां उहो वाक़ियो नंढड़ो बि आहे ऐं ॿी नज़र सां ॾिसिजे त उहो वाक़ियो वॾो बि आहे। उनजो पसे मंज़र हीअ आहे त हिकिड़ी बद अख़लाक क़िस्म जी औरत जंहिं मीनारे पाकिस्तान ते हिकिड़ो ढोंग रचायो जंहिंसां असांजे मुल्क खे बदनाम करण जी कोशिशि कई वई ऐं मुस्लमाननि जे मुल्क खे बदनाम करण जी कोशिशि कई वई। उहा औरत मीनारे पाकिस्तान जो जंहिंमहिल वई, उन 400 माण्हुनि ते इल्ज़ाम लॻायो त इन्हनि 400 ई माण्हुनि मूंसां बदफ़ैली करण जी कोशिशि कई आहे, मूंसां बदतमीज़ी कई आहे। हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे, चलो हिकिड़े जे दिलि में ख़्यालु ख़राबु अचे, ॿिए जे में अचे, 400 ई माण्हू ग़लति। ऐं उन औरत पंहिंजो पाण खे वॾो शरीफ़ जेको आहे सो ॿुधायो, तव्हां वरी शरीफ़ क़िस्म जी औरत आहियां ऐं मूंसां ई इंतिहाई नाजाइज़ी थी आहे। ऐं हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे जेका चई पिया शरीफ़ आहे, टिकटॉक जो वीडियो ते भरण छो वई? एॾी शरीफ़ हुई त पोइ उते वीडियो भरण छो वई? होॾां ॿुधाए पिया शरीफ़ औरत आहियां कि ग़ैर मर्द मूंखे ॾिठो कोन्हे को मुंहिंजे जिस्म खे, ऐं हालत इहा आहे त वई छा लाइ? वीडियो भरण जे लाइ। इते ई इंसान जे कूड़ ऐं ठगी ऐं फ्रॉड जी ज़ाहिरी ॻाल्हि थी थियो वञे। उन खां बाद हुनजी हक़ीक़त ख़बर पई त हीअ हिकिड़ी साज़िश हुई जेका असांजे मुल्क खे बदनाम करण जी कोशिशि हुई। ऐं ॿाहिरिनि चैनलनि बि इहा ॻाल्हि हलाई त मुल्क पाकिस्तान जे अंदरि हीअ हालत थी वियो आहे जो औरत जी इज़त महफ़ूज़ कान्हे। हालांकि असांजो मुल्क अहिड़ो बहितरीनु मुल्क आहे जंहिंजे अंदरि अल्हम्दुलिल्लाह काफ़ी वाक़िया थियनि बि था, लेकिन उन हद ताईं कोन्हनि जेके ॿाहिरिनि मुल्कनि में थियनि था। असांजे मुल्क जे अंदरि हर शख़्स औरत जी इज़त कंदो। मर्द लाइन में बीठा आहिनि, औरत अची थी, मर्द लाइन छॾे ॾींदा आहिनि, औरत खे पहिरीं वञणु ॾींदा आहिनि। गाॾियुनि में बि हालत आहे, मर्द बीह रहे त औरत खे विहारे छॾींदा आहिनि सीट ते। असांजे मुल्क जे अंदरि यानी एतिरी बदनामी कान्हे जेतिरो बदनाम करण जी कोशिशि कई वई। हक़ीक़त इहा आहे त इहे सभु अहिड़े क़िस्म जा माण्हू जेके आहिनि से इहो साबित करण था चाहिनि त मुस्लमान औरतूं जेके आहिनि से क़ैद आहिनि ऐं उन्हनि खे आज़ादी हुजणु खपे ऐं औरतूं आज़ादु हुजणु खपनि ऐं इस्लाम आज़ादी कान्हे ॾिनी ऐं आज़ादी हुजणु खपे। ऐं जिन मुल्कनि खां इहो नारो खणी थियूं अचनि
ऐं उन जे पसे मंज़र खे ॾिठो वञे त उन्हनि जो हाल छा आहे? न पीउ जी तमीज़, न भेण जी तमीज़, न माउ जी तमीज़। ऐं इस्लाम जो जेतिरा बि अहकाम तव्हां ॾिसंदो इन्हनि अहकामनि जे ख़िलाफ़ आहिनि, छो जो हिन खां अॻे बि अहिड़ा कम थींदा रहिया आहिनि ऐं इस्लाम इन्हनि शयुनि खे नाकाम बणाए औरत खे इज़त ॾिनी। ऐं इहे माण्हू हक़ीक़त में औरत जी इज़त ऐं उनजो आज़ादी कोन था चाहिनि। ऐं हींअर जेका हू थोरी घणी इज़त कनि पिया न औरतुनि जी आज़ादी ॾे वेठा आहिनि, उहा बि इन जे करे जो हुननि खे पंहिंजी बेहयाई मतलूब आहे। औरत खे बेहयाई जे यानी सूरत हाल में हलाइनि था। हक़ीक़त में हुननि जी औरत सां का बि मोहबत कान्हे। ऐं जेकॾहिं तारीख़ उथलाई वञे त इहे सभु काफ़र मुल्क औरत खे मनहूस ऐं फसादी ऐं ॾंगण वारो विछू तस्लीम कंदा आहिनि। उनजे नज़र में औरत जी का बि इज़त कान्हे। ऐं हुकूक निस्वा जेको नारो खयों था अचनि, 571 ईस्वी में इंग्लिस्तान जे अंदरि जेका कमज़ोर ऐं कारी औरत ऐं बदसूरत औरत हूंदी हुई उनखे इज़त का कान ॾींदी, हथा की उनखे मारियो वेंदो। ऐं एतिरा कई वाक़िया आहिनि जिन इन्हनि मुल्कनि औरतुनि खे बाह में साड़ियो आहे ऐं औरतुनि खे यानी बाज़ारनि में खणी नीलाम कयो ऐं खपायो आहे। एतिरे क़दुरु जो औरतुनि लाइ बाज़ारूं लॻंदियूं, औरत खे उहो मक़ाम जो औरत खे खपायो वेंदो। ऐं उहे मुल्क अॼु चवनि था त इस्लाम जेको आहे सो औरत खे आज़ादी कान्हे ॾिनी। हक़ीक़त में इस्लाम जेका औरत खे आज़ादी ॾिनी आहे त कंहिं मज़हब कान्हे ॾिनी। औरत खे ॿिया मज़हब सभु जा सभु हिकिड़ो फसादी यानी तस्लीम कनि था। माना औरत अल्लाह ताला हुनजी वॾी इज़त कई आहे, मक़ाम रखियो आहे, शरफ़ रखियो आहे। लेकिन हक़ीक़त इहा आहे त इहे माण्हू असल में औरत जी आज़ादी को था चाहिनि, इस्लाम खे बदनाम करणु था चाहिनि। तव्हां अंदाज़ो लॻायो त हिन खां पहिरीं अरबनि जी तारीख़ में छा हो? अल्लाह फरमाए इज़ा बुश्शिर अहदुकुम बिल उन्सा, जंहिंखे कंहिं धीउ जी ख़ुशख़बरी ॾिनी वेंदी ज़ल्ल वजहु मुस्वदन, उनजो चहिरो रंग छॾे वेंदो ऐं चहिरो कारो थी वेंदो। फरमाई वहुव कज़ीम दिलि में पियो कुड़ंदो त हीउ छा थी वियो, मुंहिंजे घर में धीउ पैदा थी वई। यतवारा मिनल क़ौमि मिन अस्सूइ मा बुश्शिर बि, इन ग़म में परेशान हूंदो त माण्हुनि खे मुंहुं कहिड़ो ॾेखारींदुसि ऐं लिकंदो वतंदो माण्हुनि खां त मुंहिंजे घर में धीउ पैदा थी आहे। हाणे पियो सोचींदो अम यदुस्सुहु फि तुराब, हुनखे मिटी में दफ़न कयां या हुनखे क़त्ल करे छॾियां, छा कयां? अल्लाह फरमाए अला सा मा यहकुमून, हिननि कहिड़ा फ़ैसिला बि कया। अल्लाह ताला पोइ हिन धीउ खे इज़त ॾिनी। अल्लाह हिन धीउ खे इज़त ॾिनी। अल्लाह फरमायो इहा औरत जी इज़त न आहे। अल्लाह फरमाए इन्नल्लाह हर्रम अलैकुम उकू, अल्लाह रसूल फरमायो इन्नल्लाह हर्रम अलैकुम उकूकुल उम्महाति वल वदल बनाती, त तव्हां ते माइरनि जी नाफ़रमानी ऐं धीअरुनि खे ज़िंदा दरगोल करणु हराम कयो वियो आहे। धीअरुनि खे ज़िंदा दफ़न करणु हराम कयो वियो आहे। व इज़ल मऊदत सुइलत बि अय्य ज़म्बिन कुतिलत, क़यामत जे ॾींहुं सवाल थींदो त हिन धीउ खे कहिड़े ॾोह में जेको आहे सो मिटी में दसियो ऐं दफ़न कयो वियो, या कहिड़े ॾोह में हिन धीउ खे क़त्ल कयो वियो। अंदाज़ो लॻायो त इस्लाम औरत खे इज़त ॾिनी। ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मन बोलिया मिन हाज़िही बनातिन शयअन फ़अहसन इलैहिन्न कुन्न लहू सित्रम मिनन नार। अल्लाह जे रसूल फरमायो जे शख़्स खे 2 धीअरूं थियनि ऐं उन ॿियनि धीअरुनि जे करे आज़मायो वञे, यानी कॾहिं निकाह थी वेंदो आहे, कॾहिं मुड़ुस जी तरफ़ां बि तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि, कॾहिं कई मसइला थींदा आहिनि, कॾहिं औरतुनि जे ख़ातिर इंसान खे वॾियूं वॾियूं तकलीफ़ूं सहणियूं पवंदियूं आहिनि, कॾहिं उन वीचारनि ते इल्ज़ाम बि लॻी वेंदा आहिनि। फरमाई त जेकॾहिं 2 धीअरुनि जी बनिस्बत हुन जूं धीअरूं आहिनि ॿ, उनजी बनिस्बत हुनखे आज़मायो वियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो क़यामत जे ॾींहुं 2 धीअरूं हुनजी आड़ हूंदी हुन जहन्नम खां, इहे 2 धीअरूं हुनखे बचाईंदियूं।
नबी अलैहिस्सलाम ने मन आल जारियतैन हत्ता यबलुगा जा यौमल क़ियामत अना व हुवा ज़म्मा इसबाउ। नबी अलैहिस्सलाम फरमायो त जेको शख्स पंहिंजी ॿिनि नियाणियुनि जी या ॿिनि धीअरुनि जी या ॿिनि भेणुनि जी परवरिश करे थो ऐं उन्हनि जी पढ़ाई लिखाई जो ख़्यालु रखे थो, तालीम जो ख़्यालु रखे थो, दीन इस्लाम जो ख़्यालु रखे थो उनजो ऐं सुठी परवरिश करे थो, फरमाई त एसि ताईं जो वॾियूं थी वञनि, फरमाई क़यामत जे ॾींहुं आऊं ऐं उहो धीअरुनि या भेणुनि खे संभालण वारो ॿिनि अंगूरनि जे हीअं बराबरि ॾींहुं क़यामत ॾींहुं हूंदासीं। केॾो वॾो शान आहे, केॾो वॾो मक़ाम आहे जो नबी अलैहिस्सलाम ईअं गॾु हुजूं जीअं अंगूरियूं ॿ गॾु हुजनि। माना ख़ुशि नसीब उहे माण्हू आहिनि जिन खे अलाह ताला धीअरूं ऐं भेणियूं ॾिनियूं आहिनि, जो वॾो ज़रियो अलाह जे रसूल जी क़राबत जो, अलाह जे रसूल जी क़ुर्बत जो वॾो ज़रियो आहे। जेको शख़्स चाहे थो क़यामत जे ॾींहुं अलाह जे रसूल जे क़रीब हुजा, उहे पंहिंजी धीअरुनि ऐं पंहिंजी भेणुनि जी सुठी परवरिश करे ऐं क़यामत जे ॾींहुं अलाह जे रसूल सां बराबरि गॾु हूंदो। केॾो वॾो शान ऐं मक़ाम आहे। नबी सबर मन कान लहू सलासु बनातिन, जंहिंजे लाइ टे जेके आहिनि से नियाणियूं हुजनि, ऐं सलासु अख़वातिन ऐं बिनतानी, इहा साॻी हदीस सां गॾु ॿ धीअरूं टे धीअरूं हुजनि या टे भेणियूं हुजनि, त उन्हनि जी सुठी ज़िंदगी गुज़ारे थो, उन्हनि लाइ यानी कोशिशि करे थो, उनजे लाइ कमाए थो। नबी अलैहिस्सलाम फरमायो इहे ॿई जेके नियाणियूं ऐं उनजे जे बारे में जेको आहे अलाह जो ख़ौफ़ थो रखे, फरमाई क़यामत जे ॾींहुं फ़हिन्न फलाहुल जन्नह, इन जे लाइ इन जो इहो मक़ाम आहे त ॿई भेणियूं टई भेणियूं या टई नियाणियूं आख़िर हिन शख़्स खे जन्नत जे मक़ाम ताईं पहुचाईंदियूं। केॾो वॾो शान आहे। ऐं इस्लाम बि इहो ई चाहियो आहे, इस्लाम औरत खे इज़त ॾिनी आहे। ऐं अल्लाह ताला छा फरमायो, या अय्युहन नबी कुल लिअज़वाजिका व बनातिका व निसाइल मोमिनीन, पंहिंजी धीअरुनि खे, पंहिंजी घरवारियुनि खे ऐं मोमिननि जी औरतुनि खे फरमा युदनीन अलैहिन्न मिन जलाबीबिहिन्न, फरमाई पंहिंजे चेहरनि ते, पंहिंजे जिस्मनि ते वॾियूं वॾियूं चादरूं ओढ़े छॾीनि। छाजे लाइ? ज़ालिक अदना युरफ़्न फला युज़ैन, ताजो हू औरतूं सुञातियूं वञनि ऐं को बदफ़ैल ऐं ग़लति माण्हू उनखे का तकलीफ़ न ॾे। वकान अल्लाह गफ़ूर रहीम, अल्लाह ताला माफ़ करण वारो रहम करण वारो आहे। यानी पंहिंजो पाण खे ढके रखनि ताजो मुस्लमान औरत जी इज़त महफ़ूज़ रहे, ताजो मुस्लमान औरत ॾे केरु मेरी अख न खणे, ताजो मुस्लमान औरत खे केरु तकलीफ़ न ॾे। ॾिसो त केॾो अल्लाह ताला औरत जो मक़ाम बयानु कयो। यानी अल्लाह ताला खे इहा शइ बर्दाश्त करे जो औरत खे केरु तकलीफ़ ॾे ऐं केरु परेशान करे। ऐं इहा ई औरत अल्लाह ताला माउ जी सूरत में ॾिनी, ओड़ा धीउ जी सूरत में, ओड़ा माउ जी सूरत में। ऐं अल्लाह छा फरमायो, ववस्सैनल इंसान बिवालिदैहि इहसाना, असां इंसान खे पंहिंजे वालिदैन सां हुस्न सलूक करण जी तलक़ीन कई आहे। ऐं उन्हनि मां वॾो मक़ाम माउ जो आहे। छाजे करे? हमलतहू उम्मुहू कुरहन व वज़अतहू कुरहा हमलहू व फिसालहू सलासून शहरा। फरमाए इन जे करे जो माउ हुनखे तकलीफ़ुनि सां खणे थी, माउ हुनखे तकलीफ़ुनि सां ॼणे थी ऐं माउ हुनखे तकलीफ़ुनि सां खीर पीआरे थी, वॾो थी करे। फरमाई इन जे करे माउ जो वॾो मक़ाम आहे। ऐं अंदाज़ो लॻायो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो रिज़ल्लाहि फी रिज़ल वालिदैन व सख़्तुल्लाहि फी सख़्तिल वालिदैन, अल्लाह जी रज़ा वालिदैन जी रज़ामंदी में आहे ऐं अल्लाह जी नाराज़गी वालिदैन जी नाराज़गी में आहे। जे तव्हां वालिदैन खे नाराज़ कयो त अल्लाह तव्हां सां नाराज़ थी वेंदो, जे वालिदैन खे राज़ी रखियव अल्लाह बि तव्हां सां राज़ी हूंदो। ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां पुछो वियो सभ खां वॾो हक़ कंहिंजो आहे? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो उम्मुक, तुंहिंजी माउ जो। टे दफ़ा पुछो वियो, टे दफ़ा नबी फरमायो उम्मुक, उन खां बाद अल्लाह जे रसूल फरमायो तुंहिंजो पीउ। यानी पहिरीं मक़ाम कंहिंजो माउ जो रखे। ऐं तौहीद खां पोइ सभ खां पहिरीं इंसानी हुक़ूक़नि में अल्लाह ताला जे बयानु कयो त वालिदैन सां हुस्न सलूक जो बयानु कयो। यानी इन शइ जो वॾो मक़ाम आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त हीअ माउ आहे, माउ जे क़दमनि में अल्लाह ताला जन्नत रखी छॾी। जे हुनखे तव्हां राज़ी रखंदो तव्हां लाइ जन्नत जो दरवाज़ा खुलियल हूंदा। अंदाज़ो लॻायो, माउ त हिकिड़ी औरत आहे। अल्लाह ताला उन औरत जे अॻियां पूरे जे पूरे इंसान खे मजबूर करे छॾियो त तुंहिंजी माउ आहे। उनजे करे ॾिसो केॾा केॾा वठो हिकु मुड़ुसु माउ जे अॻियां मजबूर हूंदा। छो?
परेशान हूंदा आहिनि मां कुझु चई न वञे, कुझु धक न हणी विझे, मारे न विझे, कुझु चवे न, छाजे करे? अल्लाह उनजी अज़मत अहिड़ी बयानु कई आहे। अल्लाह सम्झे इंसान जे मथां जेको उनजो पुटु आहे उनजे मथां हाकिम सॼो माउ खे करे छॾियो आहे, त पुटु माउ जे हुकुम खां सवाइ थिरी नथो सघे। इहो कंहिंजो शान थियो, औरत जो या मर्द जो? इहो मक़ाम अलाह ताला औरत जो बयानु कयो आहे त जेकॾहिं माउ जी सूरत में औरत हुजे तुंहिंजो मक़ाम छा आहे। ऐं वालिदैन इंसान जो सभु कुझु आहिनि, वालिदैन इंसान जो सभु कुझु आहिनि। जेकॾहिं इंसान वालिदैन खे नाराज़ करे पंहिंजे फ़ैसिलनि खे अॻियां रखे उहो इंसान नाकाम तरीन इंसान आहे। अॼु ॾिसो त अॼु असांजा नौजवान इन्हनि ॻाल्हियुनि ते विढ़ंदा आहिनि त मिल्कियतुनि जे हिसाब सां। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि हिकिड़ो शख़्स आयो, उन पंहिंजे पीउ जी शिकायत कई त अल्लाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुंहिंजो पीउ जेको आहे सो मुंहिंजी मिल्कियत बेजा उॾारे थो ऐं मुंहिंजी मिल्कियत ज़ाया थो करे। मुंहिंजो पीउ आउं सुभाणे आउं वॾो थींदुसि, मुंहिंजो पीउ दुनिया छॾे वेंदो, मुंहिंजो छा थींदो? नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ने पीउ खे घुरायो आहे। अञा पीउ ओसि ताईं पहुतो कोन्हे, अञा पीउ ओसि ताईं पहुतो कोन्हे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे अल्लाह ताला पहिरीं वही जे ज़रिए ॿुधायो आहे। हालांकि किन हदीस में त बाद में, किन हदीस में पहिरीं ॿुधाए छॾी। नबी अलैहिस्सलाम खे ॿुधायो वियो त जेको शख़्स इहो पीउ अचे पियो इन खां पहिरीं जो हू पंहिंजो उज़ुर ॿुधाए, इन खां पहिरीं तूं पुछजांइ जेके तूं दिलि में शेर चवंदो आहियो न उहे शेर ॿुधाए ज़रूरु। जिमें उहो साहबी हुते पहुतो आहे, मुख़्तलिफ़ क़िस्म जो साहबी जिमें अल्लाह जे रसूल ते पहुतो आहे। पहुचण सां नबी सां फरमाइसि त तुंहिंजो पुटु शिकायत खयो वेठो आहे, लेकिन तुंहिंजे दिलि में जेके अशार आहे से ॿुधा। ओॾी महिल जे हैरान थी वियो त अॼु यानी हिनखे यकीन थियो वाक़ई अल्लाह जो रसूल आहे। जेके शेर अञा मुंहिंजे दिलि में बि मूं सोचा, मुंहिंजी ज़ुबान अदा कोन्हनि कया। जे मुंहिंजी ज़ुबान अदा करियां त मुंहिंजा कन ॿुधंदा, न कननि ॿुधो न की ज़ुबान अदा कया। अञा त मुंहिंजे दिलि में अल्लाह रसूल खे पहिरीं ख़बर पई आहे। ओॾी महिल चवणु लॻो त अल्लाह जो रसूल कुझु मूं वटि अशार हुआ। जेकॾहिं उन्हनि शेरनि जो उन अंदाज़ सां तर्जुमो केरु बि नथो करे सघे जीअं हुन, छाजे करे हिकिड़े पीउ जा जज़्बात आहे, ख़बर कहिड़े अंदाज़ में हुनजा जज़्बात हुआ। चई त जॾहिं तूं पैदा थियो आहीं तॾहिं खां वठी तोला मूं महिनतूं कयूं, तूं न खाईंदो आहे असीं कोन खाईंदा हुआसीं। चई तूं बीमार थींदो आहे त असीं तबीबनि वटि वेंदा हुआसीं, तोखे खणी पिया फिरंदा हुआसीं। असांजो बच्चो मरी न वञे, असांजे बच्चे खे तकलीफ़ पहुती आहे। पर में हालांकि मौत ऐं बीमारी में फ़र्क़ु आहे, को बीमार माण्हू मरी कोन वेंदा आहिनि, लेकिन असांखे ख़ौफ़ ॾाढो हूंदो तूं किथे मरी न पवी। चवणु लॻो तोखे गर्मी खां बचाइण जे ख़ातिर, तोखे गर्मी खां बचाइण जे ख़ातिर मूं सॼो ॾींहुं महिनतूं ऐं मुशक़तूं कयूं। चई तोखे सर्दी खां बचाइण जे ख़ातिर मूं तगारियूं खयूं, मूं मज़दूरियूं कयूं, ऐं सॼो ॾींहुं रुलंदो रहियसि। चई जेको कमायमि सो तोला कमायमि। फरमाई जवानी जा तुंहिंजी जा ख़्वाब ॾिठुमि, तूं जो जवान थींदे मुंहिंजो सहारो बणिबे। जॾहिं तुंहिंजी जवानी जा मूं ख़्वाब ॾिठा, मूं ते ख़िज़ा अची वई, तो ते बहार अची वई, आउं झुकी वियुसि, तूं खड़ो थी वएं। मूं सोचियो तूं मुंहिंजी छांव छपर थींदे, मूं सोचियो तूं मुंहिंजो उहो वणु थींदे जो वणु हिकिड़ो हूंदो आहे, पोखियल हूंदो आहे त माण्हू उन खां छांव हासिलु कंदा आहिनि। मूं सोचियो त मुंहिंजो छपर ऐं छांव थींदे, छाजे करे आऊं झुकी चुको आहियां, मुंहिंजी जवानी ख़तमु थी चुकी आहे। लेकिन फरमाई तुंहिंजो हाल छा आहे, तुंहिंजो हाल छा आहे जो सभु कुझु मूं तोला कयो, लेकिन अॼु तूं मूंसां ॻाल्हाईं थो त मुंहिंजो सीनो थो फाड़ी। फरमाई तोला मूं मुशक़तूं ॾिठियूं, तकलीफ़ूं ॾिठियूं, ग़म ॾिठा, पर तूं जब ॻाल्हाईं थो त मुंहिंजो सीनो थो फाड़ी। तुंहिंजा जुमिला वॾा सख़्तु था मूंखे लॻनि। हालांकि तूं जवान थी वियो आहीं, तुंहिंजी जवानी जा मूं इंतज़ार कया हुआ। मूं सोचियो मुंहिंजो पुटु जवान थी मुंहिंजे ख़्वाबनि खे पाया तकमील ताईं पहुचाईंदो। बसि अॼु मञियुमि मुंहिंजूं महिनतूं रायगा थी वियूं, अॼु मञियुमि त मुंहिंजूं महिनतूं सभु कुड़ियूं। लेकिन बच्चा आउं नौकर वांगुरु त कुझु मूंखे ॾे, आउं तुंहिंजो ग़ुलाम वांगुरु रहियां, भला ईअं त ॾे। अल्लाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जज़्बात इहा ॻाल्हि ॿुधियो, शेर ॿुधा। नबी रसूल जी एॾो त रुना जो ॾाढ़ी मुबारक सॼी तर थी वई आहे। सहाबा जी पूरी जमात पे रुनी। अल्लाह रसूल सल्लल्लाहु कावड़ में कॾहिं बि ज़िंदगी में एतिरा जज़्बाती कोन थिया हूंदा। नबी साहब कावड़ में उथिया, पंहिंजो ॻोल्हे मां पकड़ी पुट जे में ऐं पीउ जे हथ में ॾिनई कि अंत व मालुक ली अबीक, तुंहिंजो माल सभु तुंहिंजो पीउ जो आहे, तूं बि हुनजो आहीं, तुंहिंजो माल बि हुनजो आहे। जेसि ताईं ज़िंदा आहे तुंहिंजी का हैसियत कान्हे का।
अंदाज़ो लगायो त पीउ जी अल्लाह ताला केतिरी हैसियत रखी आहे ऐं इन इस्लाम जी वरी माउ जी उन खां वधीक हैसियत रखी आहे त जॾहिं असांजा फ़ैसिला पीउ ऐं माउ खां जुदा हूंदा त सदाई नाकाम थींदासीं, कॾहिं फ़ाइदे में कोन वेंदासीं। इहो यादि रखो। ऐं ख़्वाब में हज़रत आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा ॾिठो हिकिड़े सहाबी खे जेको क़ुर पियो पढ़े जन्नत में क़ुर पियो पढ़े। तो ओॾी महिल पुछा हज़रत आयशा रज़ी अल्लाह ताला फरमाई पुछा कई त इहो कहिड़ो सहाबी आहे, केरु शख़्स आहे जेको जन्नत में क़ुर पियो पढ़े, चई मूं ख़्वाब में ॾिठो। त मूंखे ॿुधायो वियो इहो हारिस बिन नौमान आहे जेको क़ुर पियो पढ़े। ऐं नबी साहब जी ख़बर पई त हा चई बेशक जन्नत में क़ुर पढ़ंदो हुओ। ही छाजे करे जो हू पंहिंजी माउ सां हुस्न सुलूक करण वारो आहे। चई नेकी ईअं हूंदी आहे, नबी ॿ दफ़ा फरमायो नेकी इनखे चइबो आहे, नेकी ईअं हूंदी आहे, नेकी ईअं करणु खपे। छाजे करे मुंहिंजो नतीजो हिन जो माउ सां हुस्न सुलूक हो, इन जे करे अल्लाह ताला हुनखे शरफ़ बख़्शियो आहे जो क़ुर जन्नत में क़ुर पियो पढ़े। अंदाज़ो लगायो मां सां हुस्न सुलूक करण जी केॾी वॾी शइ ॿुधाई वई आहे। ऐं इहा माउ बि औरत जे रूप में ई आहे, ऐं इहा माउ बि औरत आहे। ऐं अहिड़ी तरह अवैस करनी जो वाक़ियो सभिनी खे मशहूरु आहे, सभिनी खे ख़बर आहे। नबी अलैहि फरमायो हिकिड़ो शख़्स हूंदो जेको तव्हांखे मिलंदो ऐं हुनखे सां मुंहिंजी मुलाक़ात कान्हे का, उहो पंहिंजी माउ जी ख़िदमत जे करे कोई ते रहिजी वियो आहे। फरमाई त हुनजे जिस्म ते हिकिड़ो यानी कोड़ जी बीमारी आहे, लेकिन हाणे उहा कोड़ जी बीमारी आस्ते आस्ते ख़तमु थी चुकी आहे हुनजी, लेकिन अञा हिकिड़ो दाग़ अथसि। जिथे बि तव्हांखे उहो मिले, जिथे बि तव्हां खां उहो मिले त हुन खां दुआ ज़रूरु कराइजो, छो जो माउ जी ख़िदमत में आहे। अल्लाह हुन जूं दुआऊं क़बूल कंदो, उनजे करे हुन खां दुआ ज़रूरु घुराइजो। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो दौरु आयो। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं बि उन पासे खां को काफ़िलो ईंदो हो, यमन जो इमदादी काफ़िलो, छो जो शख़्स उन काफ़िले मां इमदाद कबीलो जेको हो उन काफ़िले में अचिणो हो, जॾहिं ईंदो हुनजी पुछा छा कंदो, आख़िरकार हिकिड़े ॾींहुं हुनखे मिलियो ऐं हुनखे दुआ जी अपील कई ऐं हुनखे चवणु लॻो तव्हां कूफा जे गवर्नर ते ख़त थो लिखां त तुंहिंजी इज़त कनि, तुंहिंजी तकरीम कनि, तूं हिकिड़ो बहितरीनु शख़्स आहीं। उन अवैस करनी चवणु लॻो न मूंखे आउं गुमनाम ई रहणु पसंदि थो कयां, जीअं अॻे गुमनाम हुउसि आउं इहे गुमनाम रहणु, मूंखे का तोहफ़नि ऐं तहफ़नि जी लालच कान्हे, मूंखे हुकमरान वटि वञण जी लालच कान्हे का, जीअं आउं गुमनाम हुउसि आउं ईअं ई सही आहे। ॾिसो त माउ जे मक़ाम जे करे अल्लाह ताला हुनखे इहो शरफ़ बख़्शियो जो जेका बि दुआ घुरंदो अल्लाह ताला हुनखे मुस्तजाब दुआ करे छॾियो, जेका बि दुआ घुरे उनजी उहा दुआ क़बूल कई वेंदी। इहो छाजे करे? माउ जी ख़िदमत जे करे। ऐं इहा ई औरत जेकॾहिं इंसान जी घरवारी थी वञे, औरत इंसान हिकिड़ी माउ जे रूप में, ॿी धीउ जे रूप में, टी औरत घरवारी जे रूप में। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उनजे बारे में छा फरमायो? ख़ियारुकुम निसाइकुम ख़ुल्क़न, तमामु बहितरीनु शख़्स उहो आहे जेको औरतुनि सां हुस्न अख़लाक़ सां हले, सुठे किरदार सां हले। फरमाया दुनिया कुल्लुहा मता, दुनिया पूरी फ़ाइदे जो सामान आहे। फरमाई ख़ैरु मता दुनिया मरात सालिह, फरमाई दुनिया जो ख़ज़ानो जेका आहे सा नेक घरवारी। ॾिसो त घरवारी बि केरु आहे? अल्लाह ताला दुनिया जो ख़ज़ानो औरत खे चयो, जेकॾहिं साले ऐं नेक आहे अल्लाह ताला उन औरत खे दुनिया जो ख़ज़ानो चयो। ऐं अल्लाह फरमायो आशिरू हुन बिल मारूफ़, उन्हनि सां बहितरीनु तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारणी था कयो। ऐं नबी इस्लाम पूरी पंहिंजी ज़िंदगी पंहिंजी घरवारी सां गॾु कमकार में हथु वधाईंदा हुआ, कमकार कंदा हुआ। छाजे करे? इहो औरत जो मक़ाम हो, इहा औरत जी इज़त हुई, इहा तकरीम हुई। ऐं अॻु अॼु जे दौर जे अंदरि तलाक जी शरह आम हुई, जेॾी महिल जीअं जंहिंखे वणंदी हुई तलाक ॾेई छॾींदा हुआ, जंहिंखे जीअं सुठो लॻंदो हो तीअं करे छॾींदा। लेकिन अल्लाह ताला इन मामले में इजाज़त बि ॾिनी, लेकिन पाबंदियूं कुझु अहिड़ियूं रखियईं जंहिंमें औरत जी जेका आहे सा इज़त जेका तकरीम सां ख़राबु न थिए, उहो पाबंदियूं कहिड़ियूं? फरमाई तलाक खां पहिरीं औरत खे सम्झायो, छो जो औरत हमेशह मुकमल अक़ल वारी ॻाल्हि हूंदी आहे। तव्हां सम्झाइण जी कोशिशि कयो, छो टेड़ी पसरी आहे, सिधी कान थींदी आहे, सिधी करण जी कोशिशि कंदो टुटी पवंदी, टोड़ियोसि न। फरमाई सम्झाइण जी कोशिशि कयोसि, जे नथी सम्झे पंहिंजे बिस्तरे खां अलॻि कयोसि, पोइ बि नथी सम्झे, फरमाई त हुनखे उन खां बाद सज़ा ॾियो, थोरी घणी जेका घणी न, सिर्फ़ु सम्झाइण जे ख़ातिर।
फरमाई उन खां बाद भी जेकॾहिं उहा साॻी औरत नथी सम्झे, फरमाई नथी सम्झे त अल्लाह फरमायो चलो नथी सम्झे न आसान तकड़ो शइ न पोइ ख़ैरु लॻो, जे शइ खे तव्हां ग़लति पिया सम्झो शायदि तव्हांजे लाइ बहितर हुजे, चलो तॾहिं बि तव्हांजो मसइलो नथो ठहे। अल्लाह फरमायो पोइ हक़ में विहारियो विच में बैठ जेको फ़ैसिलो करे तव्हां गिराई। हा अल्लाह फरमाए इन खां बाद बि तव्हांजो मसइलो नथो हले, उन खां पोइ तलाक जो मामिलो रखियो। ऐं अॼु बि काफ़िर ने गैर मुस्लिम जा अंदरि इहा जे औरत जो निकाह थी वञे हिकिड़ो जे शख़्स सां, भले केतिरो बि उन औरत खे तकलीफ़ हुजे, लेकिन औरत खे का ख़ुलासी उन खां कान्हे का, औरत खां उहो जुदा थी नथो सघे ऐं औरत उन खां जुदा नथी थी सघे, लेकिन इस्लाम ने शइ खे बरक़रार रखियो। फरमाई त हा को अहिड़ो शख़्स आहे औरत जे अख़लाक मां जंहिंजे किरदार मां बेज़ार आहे ऐं उन ते ज़ुल्म ऐं ज़्यादती करे ऐं वाक़ई उन में अहिड़ियूं ख़राबियूं आहिनि त पोइ औरत खे इख़्तियार आहे उन औरतुनि खां अलॻि थी सघे। इहे कंहिं इहे सभु इज़त कंहिं ॾिनी आहे औरत खे? इस्लाम ॾिनी आहे, चाहे धीउ जी सूरत में हुजे, चाहे माउ जी सूरत में हुजे, चाहे उहा औरत घरवारी जी सूरत में हुजे, आम औरत जी सूरत में हुजे, पर अल्लाह ताला औरत जी इज़त नफ़्स जो ख़्यालु रखियो आहे ऐं अल्लाह ताला औरत जी इज़त कई आहे। हिन खां पहिरीं 4 निकाह हूंदा औरत जा, 4 क़िस्म जा, उन मां हिकिड़ो अल्लाह ताला बरक़रार रखियो ऐं 3 रद्द करे छॾिया। पोइ कहिड़ा 4 निकाह? पहिरियों हिकिड़ो निकाह उहो हूंदो जो औरत खे बितौरे किराया कंहिंखे ॾिनो वेंदो ऐं उन मां औलाद हासिल थींदी। ॾिसो केॾी भयानक गंदी हरकत हूंदी। ऐं ॿियो निकाह उहो हो त 10 माण्हू हिकिड़ी औरत ॾे वेंदा ऐं पोइ उन मां जेको औलाद थींदो हो औरत जंहिंजी मर्ज़ी चाहे जंहिंजे हवाले करे। ऐं जो निकाह उन खां बाद इहो हो जो झंटियूं लॻल हूंदियूं, माना औरत जी इज़त ई कान्हे, केरु घर में रखण लाइ तयारु कोन औरतुनि खे, उन करे औरतुनि पंहिंजा मकाम ठिक संभाले वरिता। तव्हांजो हुनजो गुज़र सफ़र भले को 4 रुपया 5 रुपया ॾेई वञे, तव्हांजो इहो साॻियो यानी गंदियूं जॻहियूं खुलियूं पियूं, जेको हिकिड़ो मकाम हूंदो जिते सभु माण्हू हुते गॾु थींदा। हाणे सोचो त सही, इहा अगरि औरत जी इज़त हुई, अल्लाह ताला निकाह जे बंधन में आणे औरत खे इज़त ॾिनी। पहिरीं उहो साॻियो अल्लाह फरमायो पीउ तो ते पीला धीउ हराम आहे, बाला भेण हराम आहे। छो? इन जे करे जो पीउ जेको आहे सभु खां धीउ नंढड़ी हूंदी आहे त पीउ हुनजो मुहाफ़िज़ आहे, उनजे करे अल्लाह ताला हुन लाइ धीउ हराम करे छॾी। तूं मुहाफ़िज़ आहीं, इन करे तूं हिन हिफ़ाज़त कंदे, वॾे थियण ताईं तूं हिन हिफ़ाज़त कंदे। ऐं बाला बराम करे छॾी, जो भाउ बि मुहाफ़िज़ आहे, पुटु बि मुहाफ़िज़ आहे माउ जो, औरतुनि जो, त अल्लाह ताला हुननि खे इहो मक़ाम ॾेई इहे शयूं हराम करे दसणु चाहियो त सिर्फ़ु तव्हांजे मुड़ुस लाइ हलाला, बाक़ी तव्हां जेके आहियो त हिन जा मुहाफ़िज़ आहियो, यानी सिर्फ़ु हिकिड़े जे हवाले करे ॿियनि सभिनी खे मुहाफ़िज़ करे छॾियईं। हुते घणा 10 ॼणा वेंदा हुआ, सभु ॼणा वेंदा हुआ, लेकिन अल्लाह फरमायो तुंहिंजो मुड़ुस हिकिड़ो आहे, बाक़ी तुंहिंजा मुहाफ़िज़। पर हाणे आख़िरी निकाह कहिड़ो बरक़रार रखियो वियो जेको अॼु असां में मशहूरु ऐं आम शरीयत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु जे मुताबिक़ आहे। इहो निकाह आख़िरी हो जेको अॼु ताईं बरक़रार रखियो वियो आहे। उनजो छा आहे? माउ पीउ न सिलेक्ट कंदा, ॿोलण ॾींदा, छो जो माउ पीउ जो तजुर्बो तव्हां खां वधीक आहे। तव्हांजी 18 साल उमिरि, हुनजी पूरी ज़िंदगी, हुनजो तजुर्बो तव्हां खां वधीक हूंदो, ख़ानदान खे बि सुञाणे थो, हुनजे उसूलनि क़ाइदनि खे बि सुञाणे थो, उन्हनि सां वक़्तु गुज़ारियो आहे, हुन सां वक़्तु गुज़ारियो आहे। जेके असांजा नौजवान इहो जेको कोर्टनि जा निकाह, इहो हराम निकाह आहे। ला निकाह इल्ला बि वली, निकाह वली खां बग़ैर आहे ई कोन। जॾहिं निकाह वली खां बग़ैर आहे कोन, जॾहिं पीउ मौजूदु आहे, भाउ मौजूदु आहे, सभु रिश्तेदार मौजूदु आहिनि, कोर्ट कीअं निकाह पढ़ायो? जॾहिं वली मौजूदु आहिनि तॾहिं कोर्ट जो निकाह कीअं थींदो? इहो सॼो निकाह ज़िना में शुमार थींदो ऐं जेकी औलाद हूंदी सा हराम हूंदी ऐं सॼी ज़िंदगी हुनजी ज़िना ऐं बदकारी में गुज़रंदी। सम्झो उनजी शादी कान्हे। अल्लाह ला निकाह इल्ला बि वली, निकाह वली खां बग़ैर न थींदो आहे। वली केरु हूंदो आहे? पीउ सभु खां पहिरीं, जेको पोइ अक़रब हुन मां वेझो वेझो पीउ न हुजे, भाउ, जेके वेझा वेझा रिश्ता हुजनि। अंदाज़ो लॻायो त इहा शइ इस्लाम बरक़रार रखी त सिलेक्ट माइट कंदा, माउ पीउ कंदा। ॾिसो त सही त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ख़दीजा रज़ी अल्लाह ताला अन्हा जो रिश्तो आयो, हिकिड़ी औरत नफ़ीसा नाले खणी आई। नबी असां फरमायो त शरीफ़नि जा निकाह रस्तनि ते कोन थींदा आहिनि, शरीफ़नि जा फ़ैसिला रस्तनि ते ताईं कोन थींदा आहिनि।
मुझो चाचो इंदो जो तय कंदो उन का बाद रिश्तो थींदो। अंदाज़ो लगायो ये छा है, यानी वडन जी वडी अल्लाह ताला अहमियत रखी है इन शइ में। औरतुनि जा निकाह सब जा सब हराम है। उन खां अलावा भॼी निकाह करणु इहो त इंतिहाई बुरो ऐं घिनाउ हरकत आहे। जेके भॼी निकाह था कनि जेके छोकिरियूं ऐं छोकिरा भॼो था वञनि, छोकिरियुनि खे खणो था वञनि, ऐं जा नुक़सान वॾा नुक़सान अथव। ऐं उहे वरी कोर्ट में छा था चवनि, असांखे तहफ़ुज़ खपे। तहफ़ुज़ कंहिंखां? माउ पीउ खां। जिन तोखे वॾो कयो पालियो, तुंहिंजे खाधे पीते जो ख़्यालु रखियो, तो हुन माउ तोखे पेट में रखियो ॼणियो, तॾहिं तोखे कोन मारी। तूं वॾो थिए तोखे कोन मारी, तूं उन घर में सॼी ज़िंदगी रहे तोखे कोन मारी। हाणे तोखे हुननि खां तहफ़ुज़ थो खपे। छा लाइ तहफ़ुज़ थो खपे? माना तूं माउ जी नाफ़रमानी कई अथई न, पीउ जी नाफ़रमानी कई अथई, तॾहिं तोखे तहफ़ुज़ थो खपे। हाणे तोखे ख़ौफ़ लाइ हक़ थी वियो आहे, ऐं हुन खां तहफ़ुज़ छा जो? ऐं हुन खां ऐं जेके औरतूं भॼनि थियूं, औरतूं ख़ुसूसन औरतूं मर्दनि सां, इहे नफ़्स जूं पुॼारी। कुझु सो पहिरीं वीडियो मशहूरु थियो, जंहिं वीडियो जे अंदरि माउ पीउ औरत खे सम्झाइनि पिया त बाबा ईअं न कर, इहो ग़लति आहे, पर औरत पंहिंजे ज़िद ते खड़ी था हुन मर्द सां ई शादी करे। आख़िरकार हुन पंहिंजे नफ़्स खे इलाह बनायो ऐं उनखे ई साम्हूं रखियो ऐं पंहिंजो निकाह उन सां करे छॾियो। माउ पीउ जी बिल्कुलु राय खे ज़ले बराबरि कोन कया। ऐं हुन खां अलावा जेका तव्हां अंदाज़ो या लॻायो, जेका औरत तव्हां सां ॻाल्हाए थी ऐं तव्हां सां तालुक़ु जोड़ियो अची आहे, तव्हां ॿुधायो शरीफ़ औरत आहे, उनजा बटन ॿियनि सां बि तालुकात हूंदा। यादि रखो, मथां बोलो हुजेव, छो जो 99% ये रिश्ता ख़राब था थियनि। अॻिते वाक़िया ॿुधायां त छा छा थिया। 99% रिश्ता ख़राब था थियनि। इहे 1% जेके हलनि पिया न, सेफ जेका ज़िंदगी गुज़ारनि पिया ख़ौफ़ वारी, उहा उन्हनि खे ख़बर हूंदी। सॼी ज़िंदगी लिकी गुज़ारे वञनि ऐं ख़ौफ़ जी ज़िंदगी, नाकाम शादी थी वञे, नाकाम निकाह थी वञनि। ऐं जेका जॾहिं शरीफ़ औरत कान्हे, जंहिं तव्हां सां तालुक़ु जोड़ियो आहे, उनजो तालुक़ु ॿिए सां बि हूंदो। आख़िर उन शख़्स खे, ऐं इहे शयूं कर्ज़ हूंदियूं अथव, आख़िर उन शख़्स खे पोड़ो थियणो आहे, वक़्तु अचिणो आहे हुनजो बि। तॾहिं चवंदा आहिनि त लम्हो के गुनाह ने सदियों की सज़ा दी। नतीजो हीउ थींदो जो इहो गुनाह तव्हांखे अॻिते भोगणो पवंदो। जॾहिं तव्हांजो औलाद थींदो, इहे कर्ज़ अथव, ज़िना ऐं बदकारियूं ऐं ग़लति शयूं कर्ज़ अथव, इहो कर्ज़ तव्हांखे भरणो पवंदो। जे अहिड़े हरकत कई उन औलाद में लोड़ींदो। तॾहिं अॻ में हदीस हुई न, मूं ॿुधाई न हिकिड़े जुमे में, जेको ॿिए जी इज़त ते हमिलो करे थो, अल्लाह ताला हुनखे पंहिंजे घर में रुसवाई ज़लील कंदो। इहे शयूं कर्ज़ अथव ऐं इहो कर्ज़ भरणो पवंदो इंसान खे, जेको ॿिए जी इज़त ते तके। ऐं उन खां पोइ त अगरि इहा औरत एतिरी शरीफ़ हुई जेका तव्हां सां निकिती आहे, एतिरी शरीफ़ हुई त माउ पीउ जी त इज़त करे आहे। शरीफ़ औरत जो कमु आहे माउ पीउ जी इज़त करे। शरीफ़ औरत जो कमु आहे ख़ानदान जी इज़त करे। हा, हुन न माउ पीउ जी इज़त रखी, न ख़ानदान जी इज़त रखी, न चाचे कंहिंजी इज़त रखी, न मामे कंहिंजी इज़त रखी, न पंहिंजनि जी इज़त रखी। ख़ानदान सॼे खे विड़ाए निकिरी हली वई। हाणे तुंहिंजी इज़त रखंदी। जंहिं कंहिंजी इज़त कान रखी, जंहिं सभिनि जी इज़त खे बर्बाद ऐं तबाह कयो, पूरा ख़ानदान पाण में विड़ी पिया, क़त्लो गारत थी, खून थी आहे, छा उहा औरत तुंहिंजी इज़त कंदी? जे पूरे ख़ानदाननि खे विड़ाए आई, तुंहिंजी इज़त कान कंदी। आख़िरकार तोखे बि इन ई औरत में भोगणो पवंदो। ऐं उहा औरत खां मोहतमद कान्हे का। उन औरत ते कंहिं क़िस्म जो एतमाद नथो करे सघिजे। ऐं अक्सर रिश्ता इन जे करे ई ख़राब थी वेंदा आहिनि त उन औरत ते हुनजो शक थी वेंदो आहे। छो हुनखे ख़बर आहे जेका मूंसां ॻाल्हाईंदी हुई, सा ॿिए सां हाणे ॻाल्हाए थी, लॻे थी हुनजी फ़ोन सॼो ॾींहुं चेक करण में पूरो हूंदो। ऐं अहिड़ियूं औरतूं ई मर्द पंहिंजा रस्ता सभु बंदि कयो वञनि, सभु रस्ता पंहिंजा बंदि कयो वञनि, मुकमल तौरु रस्ता बंदि कयो वञनि। पोइ हिते मोटण जो को रस्तो कोन्हे, माउ पीउ ॾे मोटण जो को रस्तो कोन्हे, ख़ानदान ॾे मोटण जो को रस्तो कोन्हे। अल्लाह सां रुजू करणु हुनजो ख़तमु थी वेंदो। छो जो अल्लाह जे माउ पीउ खे नाराज़ करे आया आहिनि, अल्लाह बि हुनखां राज़ी कोन थींदो, नाराज़ करे आया आहिनि। इन जे करे हाणे सभु रस्ता बंदि करे वेठा आहिनि चोराए, सभु रस्ता हुनजा बंदि थी विया। उन खां पोइ नाकामी जूं मिसालूं तव्हां ॿुधायो, नाकाम रिश्ता कीअं था थियनि। कुझु अर्सो पहिरीं हिकिड़ो टीचर कंहिं औरत सां ईअं लव मैरिज कयो, ऐं लव मैरिज जी का बि शरीयत में इजाज़त कान्हे का बि इजाज़त कान्हे का शरीयत में। लव मैरिज कयो ऐं नतीजो छा ॾिठो, उन ई टीचर उन औरत ते इल्ज़ाम लॻायो त हीअ जेको आहे उन टीचर पहले उन औरत खे क़त्ल करे छॾियो। ऐं क़त्ल बि कीअं कईंसि, जो ॿुधाए पियो त मूं रस्सी सां हुनखे क़त्ल कयो ऐं 10 मिंटनि ताईं तड़पंदी रही। जंहिंसां मोहबत हुजे उहा हुनखे ईअं तड़पाइबो आहे।
ये तो खाली फनकारी हूंदियूं आहिनि, ॿियो कुझु बि कोन हूंदो आहे। 10 मिंट ताईं तड़पंदी रही, उन खां पोइ मरी वई। जॾहिं पुछो तो हेॾो हरकत छो कई, तुंहिंजी त लव मैरिज हो, टी ॿिए सां ॻाल्हाईंदी। अच्छा तोखे अॼु कावड़ चढ़ी ॿिए सां ॻाल्हाईंदी, तो जो वरी ॿी सां ॻाल्हायो पिए। इन जो हिसाब तो माइटनि ॻाल्हि कयो ॻाल्हायो पिए न, उन्हनि खे बि त गैरत आई हूंदी। अॼु तोखे गैरत थी अचे त ॿिए सां ॻाल्हाईंदी तो क़त्ल करे छॾीसि। ऐं अहिड़ा ॿिया वाक़िया। ऐं असांजे पासे ॾे हींअर अञा ताईं हिकिड़ो मसइलो हले, अञा ताईं हले पियो, अञा केस जा ख़तमु कोन थिया आहिनि। हिकिड़ो नौजवान छोकिरो तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में, मूंखे यादि आहे मदरसे में पढ़ंदो, पोइ मदरसे मां छॾे वियो। उनजी तमामु घटि उमिरि आहे। उहा के हिकिड़ी औरत हुनखे औरतूं बि चकर में आणी पियो, कंहिं औरत उनखे चकर में आंदो, ऐं उन में चकर में आणण खां बाद उहा औरत उन छोकिरे खे खणी वई, हुनखे बेवकूफ़ ठाहे खणी हली वई। उन खां बाद हू कंहिं इलाइक़े में बलोचिस्तान वग़ैरह हलिया विया। अञा ताईं हुते का ख़बर कान्हे किथे आहिनि। असांजे तालुक वारा अता के असांजी बनी जा हारी, एतिरो त असांजी बनी जा हारी, मूंखे हुन पूरी डिटेल जी ख़बर आहे। त हालत छा थी, नतीजो हुन वीचारे जेके पीउ बनी काई पे असां वटि, उनजा पैसा ज़ाया थी विया, उहो फसल छॾे हली हाली त भॼी वियो। सॼो साल मुंहिंजो वीचारे तबाह थियो। उन खां बाद जेको उनजी माउ खे उनजे भेणुनि खे मारियो उन्हनि ज़ालिमनि, जिन जी छोकिरी उन्हनि मारियो उनजी भेणुनि खे, छोकिरे जी भेणुनि खे। ऐं नतीजे में छा थियो, फ़ैसिलो थियो, छोकिरो ऐं छोकिरी अञा ताईं कोन मोटिया, पर नतीजे में फ़ैसिलो जेको थियो सो हुनखे पीउ वीचारे खे बस संग चटी भरे भरे पइजी आहे राजूरी फ़ैसिले। छा थियो, कंहिंजी इज़त कई, पीउ जी बि इज़त ख़राबु कई, बदनाम कई पीउ खे, उनजी बि इज़त ख़राबु थी, ख़ानदान जी बि इज़त ख़राबु थी, भेण जी बि ज़िंदगी तबाह थी, सभु कुझु तबाह थी वियो। उन खां पोइ उन पीउ जी ज़िंदगी जूं कमायूं तबाह थी। आख़िर नतीजा इहे ई निकिरंदा आहिनि। जॾहिं सभु कुझु ख़तमु थी वेंदो आहे, पोइ नतीजा इहे निकिरंदा आहिनि। ऐं ॿी जॻह ते हिकिड़े शख़्स जेको आहे सो कुझु अर्सो पहिरीं कंहिं औरत सां ईअं भॼायो ऐं अख़बार में लिखायो बिल्कुलु। उन औरत खे छा कयो, हुन वञी ग़लति जॻह ते खपाए छॾी। छो जो हिननि माण्हुनि सां डील थियल हूंदी आहे, ये औरतुनि खे चकर में आणींदा आहिनि, हिननि सां डील थियल हूंदी आहे। छो जो हुते वॾा माण्हू जेके ईंदा आहिनि उनखे औरतूं अहिड़ियूं खपनि जेके बिल्कुलु इस्तेमालु थियल न हुजनि। ऐं खुलियल लफ़्ज़नि में बि चवां, इस्तेमालु थियल न हुजनि। पोइ छा कंदा आहिनि, अहिड़नि नौजवान सां डील कंदा आहिनि ऐं उहे पहिरीं छोकिरुनि खे चकरनि में फासाईंदा आहिनि, उन खां बाद उन जॻह ते विकिरो करे ईंदा आहिनि, विकिणी ईंदा आहिनि लखे रुपयनि। ऐं हाणे जो वाक़ियो आहे, ऐं औरत विकिणिजी वई, खपाइजी वई। त मुंहिंजो भेणियूं बि हिन ॻाल्हि ते सोचीनि त इहे ख़ाली दावा ई मोहबतूं आहिनि, इन जो नतीजो आख़िर ख़राबु आहे। ऐं ॿियो वाक़ियो, हिकिड़ी औरत सां कंहिं शख़्स ईअं भॼाए शादी कई, ऐं भॼाए शादी करण खां पोइ उहा औरत जेका आहे सा जॾहिं घर ईंदी, पुटु घर रहंदो, सभु जा सभु दुनिया यार दोस्त गॾु वठी ईंदी। उन छोकिरे जी माउ हुई जेका हुनखे कावड़ चढ़ंदी त बाबा तूं हीअं न कंदो कर, ऐं मुंहिंजे घर जो उसूल कोन्हे, असीं शरीफ़ ख़ानदान जा आहियूं, मुंहिंजे पुटु ग़लती कई आहे ठीकु आहे, पर असां वटि इहो उसूल कोन्हे को। आख़िरकार जहिड़ा हलंदा आहिनि, नतीजे में उन औरत पंहिंजे मुड़ुस खे जेका शादी कई हुनखे क़त्ल करे। ऐं इन खां अलावा ॿिया कई वाक़िया, हिकिड़े शख़्स छा कयो, हुन औरत सां निकाह बि कयो अथसि, ऐं लव मैरिज थियो आहे, शादी थी आहे, भॼाए निकाह कयो अथसि। औरत गुम रही आहे काफ़ी अर्सो, कई महीननि खां पोइ ख़बर पई कंहिं बंगले तां उन औरत खे कंहिं अहिड़ो उछलायो जिन वार वार खुला, मथो फाटल। माइटनि खे ख़बर पई, उते पहुता आहिनि, उनखे इलाज लाइ उते इस्पताल वठी विया। इस्पताल मां उहो मर्द वापसि आयो, माई खे खणी वियो, अञा ताईं का ख़बर कान्हे। इहो जे निकाह कयो ऐं जंहिं पसंदि जी शादी खे खणी भॻो, मुंहिंजा भाइरनि जा नतीजा ख़राबु थिया। 99% इहे रिश्ता नाकाम था रहनि। छाजे करे, सभिनि खे जेको नाराज़ करे अहिड़ो कमु करे थो, इहा शइ नाकामी आहे ऐं बर्बादी आहे। इन में का बि न औरत जी इज़त आहे न मर्द जी इज़त आहे। इन में माउ पीउ जो हमेशह चयो मञणु खपे, ऐं अहिड़े क़िस्म जूं हरकतूं सभु नाकाम हरकतूं आहिनि। ऐं नतीजो छा निकिरंदो आहे आख़िर में, ख़ुदकशियूं। ऐं ख़ुदकशी करण वारो त सम्झो हुन हिकिड़ो त पंहिंजे नफ़्स खे क़त्ल करे छॾियो, हिकिड़ी जान विञाए छॾी, कातिल बि पाण थियो, कातिल बि पाण थियो, जान बि विञाई, ॿ नुक़सान थियो। ऐं हुनखे रुजू जो क़त्ल माना रुजू जो मौक़ो कोन मिलियो, तौबा जो मौक़ो कोन मिलियो। ऐं हुन खां पोइ पंहिंजी ज़िंदगी जी बाज़ी हारे वेठो। दुनिया सभु ख़ुशि हूंदी, हू पंहिंजी ज़िंदगी हारे वियो। ऐं अहिड़ा जेके माण्हू ख़ुदकशियूं कनि था, उनजे करे हौसला अफ़ज़ाई न कंदा कयो त वीचारो दुखनि में वियो हलियो।
उनते शदीद तनकीद कंदा कयो तव्हांजे हथ ते जेको हरकत न करे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जनाज़ो कोन पढ़ायो ऐं नबी अलैहि सलाम जेसि ताईं जंहिं शइ सां पंहिंजे पाण खे क़त्ल कयो आहे क़यामत ताईं उन शइ सां पंहिंजो पाण खे ज़बह कंदो रहंदो ऐं क़यामत में तुंहिंजो अलॻि अज़ाब। अंदाज़ो लॻायो त नतीजा पोइ हेसि ताईं पहुचंदा आहिनि। पोइ ख़ुदकशियूं थींदियूं आहिनि, पोइ औरतूं नाकाम रहिजी वेंदियूं आहिनि, पोइ औरत न घर जी रहे न घाट जी रहे, मर्द कंहिं पासे जो कोन रहे, पछा जो नाकामी ख़ुदकशी आहे इन जो को बि इज़त भरियो कोन्हे को। इनजे करे मुंहिंजो भेणियूं मुंहिंजा भाइर मुअद्दबाना गुज़ारिश आहे हमेशह माइटनि जे चए में रहंदा कयो। अमड़ ख़ुसूसन जेका इंसान सां ज़िंदगी गुज़ारी थी उनजा तजुर्बा हूंदा उहो पंहिंजे ख़ानदान जी औरतुनि खे सुञाणींदी आहे, पूरे ख़ानदान जे कल्चर खे सुञाणींदी आहे। तव्हांजो जेको पीउ हूंदो आहे उहो बि ख़ानदान खे सुञाणो वॾी उमिरि न ॾिनी हूंदी आहे, उनजो वॾो तजुर्बो हूंदो आहे, उनजे तजुर्बनि मां फ़ाइदा हासिलु कंदा कयो। ऐं जंहिं शइ ते तव्हांखे मुतमैन कनि उन शइ ते मुतमैन रहो, अल्लाह बि उन में भलाई रखंदो। पर जेकॾहिं उन ख़िलाफ़ वर्ज़ी थी आख़िर में नाकामी थी। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला अमल करी थो।